अस्सलाम वालेकुम दोस्तों, हमारे पहले अब्दुल अब्बासी मामलात मुझा साईं मुझा सजण सिंध में सिंध जे नई पीढ़ी जे फनकारनि जी ख़िदमत जे लाइ केतिरा इदारा केतिरियूं प्रोडक्शन आयूं आहिनि। ताज़ो मां आफ़ताब कमाल प्रोडक्शन जे नाले सां सिंधी मौसीक़ी जे नई पीढ़ी जे नौजवान फनकारनि जे लाइ हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो हिकिड़ो इदारो क़ाइमु थियो आहे। आफ़ताब कमाल सोलंकी असांजे दादू जी असांजे सिंध जी हिन फनी दुनिया जी तमामु मशहूरु शख़्सियत आहे। आफ़ताब कमाल सोलंकी प्रोडक्शन तमामु वॾो कमु कयो आहे। गुज़िरियल चंद महीननि में सिंध जे नए पीढ़ी जे तमामु मोतबर आवाज़नि खे रिकॉर्ड कयो आहे ऐं यूट्यूब चैनल ते हुन आफ़ताब कमाल सोलंकी प्रोडक्शन पंहिंजो यूट्यूब जो चैनल जेको आंदो आहे आफ़ताब कमाल प्रोडक्शन जे नाले सां उन ते सिंध जे नए पीढ़ी जे फनकारनि खे बाक़ाइदे रिकॉर्ड कयो अथसि ऑडियो वीडियो जी सूरत में ऐं ज़बरदस्त क़िस्म जा फनकार ज़बरदस्त क़िस्म जा आवाज़ जेका सिंध जी मौसीक़ी असांखां रुसी वई आहे। सिंध जी मौसीक़ी खे ख़ासि तौर ते सिंधी फोक खे जेको विसारे असीं ॿाहिरीं दुनिया जी मौसीक़ी में ॻाए पिया आहियूं। अलाए छो असीं पंजाब जी मौसीक़ी खे तमामु घणो ऐं उन्हनि जे कंपोज़िशन खे तमामु घणो इस्तेमालु कयूं। आफ़ताब कमाल प्रोडक्शन जो इहो रवैयो आहे सिंध जी निजी मौसीक़ी ऐं सिंध जी पंहिंजी कंपोज़िशन पंहिंजे मौसीक़ारनि जी पंहिंजी कंपोज़िशन खे तव्हांजे साम्हूं हाणे चंदरीअ जे अंदरि ख़ासि तौर ते 22 अगस्त खां आफ़ताब कमाल सोलंकी प्रोडक्शन हिकिड़ो ज़बरदस्त क़िस्म जो क़दम खयो आहे। सिंध जे नई पीढ़ी जे नौजवान फनकारनि जा हिकिड़ा पंहिंजो पाण में कॉम्पिटिशन करनि, ख़ासि तौर ते आवाज़नि जा कॉम्पिटिशन। कंहिंजी रेंज केतिरी आहे, कंहिंजो आवाज़ केतिरो ख़ूबसूरत आहे, केतिरो ख़ूबसूरत ॻाए सघे थो, उन्हनि आवाज़नि खे बाक़ाइदा रिकॉर्ड कनि। हर फनकार 4 कलाक ॻाईंदो, चइनि फनकारनि जो पंहिंजो पाण में मुक़ाबिलो हूंदो। यादि रखंदा तारीख़ 22 अगस्त खां इहे मुक़ाबिला शुरू आहिनि ऐं इहे मुक़ाबिला बाक़ाइदे आफ़ताब कमाल सोलंकी प्रोडक्शन जे यूट्यूब चैनल ते बाक़ाइदे ॾेखारिया वेंदा ऐं जंहिं बि फनकार वधीक व्यूज़ कया सब्सक्राइबेशन में ऐं व्यूज़ में जेको फनकार वधीक ईंदो उन्हनि मां 3 नंबर हूंदा, पहिरियों नंबर, ॿियों नंबर, टियों नंबर। इन्हनि 3 नंबरनि खे जेको पहिरियों नंबर ईंदो, ॿियों नंबर ईंदो, टियों नंबर फनकार ईंदो, ख़ासि तौर ते व्यूज़ में सब्सक्राइबेशन में व्यूज़ में उन्हनि खे एवॉर्ड मिलंदा। रखंदा सिंधी मौसीक़ी जे हवाले सां नई पीढ़ी जे नवनि फनकारनि जो ख़ूबसूरत मुक़ाबिलो आफ़ताब कमाल प्रोडक्शन जे हवाले सां 22 अगस्त में शुरू कयो वेंदो जेको यूट्यूब चैनल ते हलंदो। जिन फनकारनि जा व्यूज़ वधीक हूंदा, जिन फनकारनि जा सब्सक्राइबेशन वधीक हूंदा, उन्हनि फनकारनि खे एवॉर्ड मिलाया वेंदा। क्राइटेरिया ख़ासि तौर ते इहे फनकार कोशिशि कंदा त मुक़ाबले खे कामयाबु करण जे लाइ पंहिंजे आवाज़नि खे ख़ासि तौर ते कंपोज़िशन पंहिंजी शाइरी खे बहितर खां बहितर बणाइनि। 22 अगस्त खां इहो मुक़ाबिलो शुरू थींदो आफ़ताब कमाल प्रोडक्शन यादि रखंदा कॾहिं खां 22 अगस्त खां हिते ॾेखारियो वेंदो आफ़ताब कमाल प्रोडक्शन